हलो अस्सलाम वालेकुम बाबा, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो नी? सफ़ा ईअं टेट लॻा पिया हो नी, उथो वियो पाण था कहिड़ा टेक ते आयो? हे अॼु मां हिन सां ज़ेबी सां जो ॻाल्हायो निभागीअ सां, त बुछड़ी मूंखे ॿुधायो चई मुंहिंजी नुंहुं जेका आहे सा उहा ऑपरेशन सां ॿाहिरि ॼणियूं आहे। मां चयो अॻे मायूं ईअं मायूं जेके शींदियूं त ॾंडियूं ॾोलियूं शींदियूं, हाणे वारियुनि मायुनि में त ॼणो ईअं कागज़ जूं ठहियल आहिनि, न को कमु थो शइ न छा। जॾहिं बसि मां ईअं ॿारु जॾहिं माई खे पियो त पोइ माना माई ॼणो सुक कशी वई। असां उन जो रीज़न छा आहे, उन जो सबबु जेको आहे सो कहिड़ो आहे? शायदि अंग्रेज़ी मां बि ट्रंप को सिखी वई आहियां थोरो घणो। त इन जो रीज़न जेको थींदो आहे उहो इहो थींदो आहे त असांजा खाधा पुराणा जेके हूंदा उहे ॾाढा सुठा हूंदा। ॾुधु हूंदो हुओ, लस्सी हूंदी हुई, मखण हूंदा हुआ, माखियूं हूंदियूं ऊचियूं ऊचियूं, माना इहे जेके असली थींदियूं नी, पाण जेको आहे सो धुओं ॾेई करे ऐं ईअं बूथ सॼो वेढ़े करे ऐं जो वण ते छोकिरा चढ़ंदा त ईअं माखी लाहे पोइ लहंदा। अॼुकल्ह जूं माखी बि जेका आहे सा हिन में गुड़ मां थी ठहे पई, बाहि ॾियांसि करे अलाए कहिड़ो ईअं करे ऐं ठाहे ॾियनि था पिया। मखण में खीर बि सभिनी खां वॾी ॻाल्हि त खीर में पाणी। क़ुर पुॼेव, मां त पिट जेको आहे सो पार कढी थी पिटियांव त इहो शो थोरो ई थींदो आहे। तव्हां माण्हुनि जे खाधनि में जेको आहे सो करे छॾियो आहे। मां अमेरिका वई मां, कसम आहे क़ुर जो कूड़ जेको हाणे हे मां मौत जी पाथारी ते वेठी आहियां मां, त ॾाढो माना जेको आहे सो न गिहु विझनि खाधे में, न मिठाण खाइनि। छो जो मिठाण ऐं गिह सां तव्हां थुल्हा थींदव बाबा। असां वटि छोरियूं छा करनि, शादी खां पोइ या शादी खां में डेटिंग करनि। अड़ी डाइटिंग छो थियूं कयो पियूं पर न, हे तव्हांजी उमिरि आहे डाइटिंग जी? कुराड़प में पोइ तव्हांजे में त हाणे ई तव्हां ईअं लकड़ी लॻी पियो आहे, कुराड़प में त तव्हां उथी न सघंदव, चेल चिॿी करे ऐं जेको आहे सो सुतियूं पियूं हूंदव। त पोइ तॾहिं ज़ाहिरी ॻाल्हि आहे मायूं ॿार बि नथियूं ॼणे सघनि, हिकु ॿ ऑपरेशन करे ऐं मुंहुं कारो पंहिंजो कराए वेही थियूं रहनि पियूं। त अड़ी असांजो दौरु हूंदो हुओ, मां 9 ॿार ॼणिया, तॾहिं बि ॾिसो था पिया त 55 साल में बि ईअं ॼणो ॾंडी ॾोरी लॻी वेठी आहियां। को मूंखे न लोॾो आहे न छा आहे। ऐं अॼु की अञा थोरी उमिरि छा थी त ईअं जेको आहे सो इहा लकड़ी हथ में अचे, अधी मां वञा थी ईअं ॾकनि थियूं पियूं, मथां ॾकनि था पिया, अछा वार अची विया अथनि, अलाए छा सिस्टम लॻो पियो आहे। चमड़ी जे लाइ वरी मायूं अॼुकल्ह मेकअप शेकअप करनि थियूं, त तॾहिं बि ओड़ियूं जो ओड़ियूं कुमियूं लॻियूं पियूं आहिनि। त इन जे करे चवांव थी, खाधो जेको आहे पंहिंजो उहो माना सुठो रखो। इहा गिह ॿिह जेके आहिनि घणा न हणो। ऐं मानी मखे अचे खाईंदासीं, अड़ी मखे मानी केरु खाईंदो आहे? सॼी दुनिया मां ॾिसी आई आहियां त को बि मानी खे गिहु न हणंदो आहे। असां वारा सिंधी मानी खे त अहिड़ो गिहु जो मानी जेको ओफराटो थींदो आहे, वरी ओफराटे खे बि हणनि। साॻो गोभी त ॿारनि खे वणे ई कोन थी, टींडा त ॿारनि खे वणनि ई कोन था, वॾो गोश्त बि नथा खाइनि, छो जो असांखे जेको आहे सो नथो वणे। खाइनि छा था रुॻो? चिकन। अड़ी इहो चिकन कीअं तव्हां खाईंदो? ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इन में कहिड़ी ताक़त आहे? 25-20 ॾींहंनि में चिकन खे वॾो करे फीड खाराए खाराए किनी अलाए कहिड़ी शइ वारी वॾो था करनि, उहो तव्हांखे छा ताक़त ॾींदो माई? पोइ इन जे करे जेको आहे सो चवंदीसांव त हेल्थ जो ख़्यालु कयो। जेको आहे सो अॼुकल्ह माण्हुनि में इहो बि आहे त अधी शादी बि जेको आहे सो 30 सालनि जी उमिरि में कयूं। बाहि ॾियां, अॼुकल्ह वधि में वधि उमिरि ई 60 साल आहे, त 30 साल तव्हां जेको शादी को बिना गुज़ारे वियव त पंहिंजी ज़िंदगी पार्टनर जेका थींदी आहे, जेका इहा साथी थींदी आहे ज़िंदगी जी, उन सां तव्हां कहिड़ी ज़िंदगी गुज़ारी? जा तव्हांजा अॼुकल्ह कमज़ोरी बि लॻी पई आहे माण्हुनि में, त ॿार बि नथा छनि, चए हो नथो छे। त खाधा सही कयो, पंहिंजा सिहत सही थिए। ऐं थोरो माण्हू 40 ताईं वञे थो तॾहिं हे फलाणो चए ब्लड प्रेशर अलाए छा, चए शुगर आहे मूंखे, चए अलाह तोखे नेकी ॾे जेको आहे सो हीअ बीमारी आहे, चए हूअ बीमारी आहे। त अबा खाधा पंहिंजा सुठा कयो। ऐं जेको सिंध जो हूंदो अॻे माण्हू, ऐं ॿियो हिकु तव्हां इहो जेको मुंहुं कारो हिन बदफ़ज़ीलती जनरेशन जो कयो आहे असांजी, जो उहो कयो आहे इन मोबाइल, सॼो ॾींहुं उन मोबाइल ते वेठा। नंढड़ो ॿारु उथे थो त कार्टून ॾिसे थो पियो, अड़ी बाहि ॾियाए करे अखट ॿूट खेॾारेसि, को ॿाहिरि वञी करे घुमराएसि। अञा वरी बि कुझु माण्हू चङड़ा आहिनि जेके ॿारनि खे माना ॿाहिरि वठी घुमराइनि फिराइनि त था। असां वारा त रुॻो बसि इहो हिकिड़ो चार्जर में लॻल आहे या फ़ोन, ऐं फ़ोन खे ईअं ॼणो कुतो जीअं हुन में रस्ते में न ॿधलु हूंदो आहे, ईअं ॿधा पिया आहिनि बाहि ॾियानि करे। त थोरो माण्हू पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखे। सिहत, ॿियो पाण खे टेंशन न ॾियो, डिप्रेशन में न वञो, ईअं ख़ुशि रहो। ख़ुशि रहण सां छा थींदो अथव, जो तव्हांजी उमिरि बि वधंदी अथव। ॿियो खाधो सुठो खाओ। ॿियो मां हिकिड़ी ॿियो परेशानी जेका थींदी आहे नी, उहा बि माण्हू खे कुराड़ो जल्दी कंदी आहे।
पोइ परेशानी जॾहिं बि शइ वञी त पोइ पाण खे आईने में ॾिसी करे मुस्कुराईंदा कयो, जेको मां ईअं कंदी आहियां अलाह ते। पोइ छा कंदी आहियां, मां हीअं आईने जे अॻियां बीही पंहिंजा ॾंद ॾिसंदी आहियां, माना खिलंदी आहियां। पोइ खिलंदी जो आहे त पोइ हीअं पाण चवंदी आहियां, ॾिस तूं किरी न मज़बूत आहे मोरा, को दुनिया में अहिड़ो को प्रॉब्लम थींदो जेको तूं न सॉल्व करे सघीं। पोइ मां चवंदी आहियां, अड़ी मां खां वधीक कहिड़ो प्रॉब्लम आहे, बाहि ॾियांसि करे। पोइ जेको आहे सो माना मां अलाह जो शुकुरु थींदो आहे। पोइ माना मां में जेका हिकिड़ी ताक़त अची वेंदी आहे। मां चवंदी आहियां हिननि जी त अहिड़ी जो तहिड़ी, इन्हनि खे त ॾिसी रहंदसि पई मूंखे छा कंदो प्रॉब्लम। पोइ बसि इन जे करे मां जेको आहे सो प्रॉब्लम सां विढ़ी पवंदी आहियां, पाण खे ख़ुशि रखंदी आहियां। पोइ चवंदी आहियां त माना तोखां वधीक ॿियो कोई कोन्हे दुनिया में। पोइ ईअं कंदा कयो, पंहिंजी सिहत जो ऐं पंहिंजी जेको आहे सो दिमाग़ जो ख़्यालु रखो। दिमाग़ घटि वाराऊ न त पोइ वरी जेको आहे सो जल्दी मरी वेंदव। पोइ इहो चवंदा त असांजो अबो या असांजी अम्मा जेका असांजी ॾाॾी, उहा 45 सालनि जी उमिरि में वई। ईअं न कयो, पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखो, पंहिंजी ज़िंदगी खे फुल इंजॉय कयो। ॿीहर कोन अचिणो अथव वापसि, इहो ॿुधाए छॾिया बाबा कसम ते। बसि हाणे निकिरां थी पई, सोड़ी घिटी आहे, फासी न पवां किथे, मां सदकू।